त सुप्रीम कोर्ट 16,000 बरतरफ़ मुलाज़मनि बाबति केस जो फ़ैसिलो ॿुधाईंदे 1 खां 7 ग्रेड जे मुलाज़मनि खे बहाल करे छॾियो आहे। सुप्रीम कोर्ट जो चवणु आहे त 8 खां मथे ग्रेड जे मुलाज़मनि खे ॿीहर टेस्ट ॾियणी पवंदी। करप्शन, मिसकंडक्ट ऐं गैर हाज़िरी ते निकाली ॾिनल मुलाज़िम बहाल न थींदा। नाज़रीन, अपडेट कंदा हलो अहम ख़बर खां त सुप्रीम कोर्ट 16,000 बरतरफ़ मुलाज़मनि बाबति केस जो फ़ैसिलो ॿुधाईंदे 1 खां 7 ग्रेड जे मुलाज़मनि खे बहाल करे छॾियो आहे। सुप्रीम कोर्ट जो चवणु आहे त 8 खां मथे ग्रेड जे मुलाज़मनि खे ॿीहर टेस्ट ॾियणी पवंदी। करप्शन, मिसकंडक्ट ऐं गैर हाज़िरी ते निकाली ॾिनल बहाल न थींदा। अवां नाज़रीन, अपडेट कंदा हलो अहम ख़बर खां त सुप्रीम कोर्ट 16,000 बरतरफ़ मुलाज़मनि बाबति केस जो फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे। 1 जे मुलाज़मनि खे बहाल करे छॾियो। सुप्रीम कोर्ट जो चवणु आहे त 8 खां मथे ग्रेड जे मुलाज़मनि खे ॿीहर टेस्ट ॾियणी पवंदी। करप्शन, मिसकंडक्ट ऐं गैर हाज़िरी ते निकाली ॾिनल मुलाज़िम बहाल न थींदा। अवां नाज़रीन, अहम ख़बर ॾींदा हलो सुप्रीम कोर्ट 16,000 बरतरफ़ मुलाज़मनि बाबति केस जो फ़ैसिलो ॿुधाईंदे 1 खां 7 ग्रेड जे मुलाज़मनि खे बहाल कयो वियो आहे। सुप्रीम कोर्ट जो चवणु आहे त 8 खां मथे ग्रेड जे मुलाज़मनि खे ॿीहर टेस्ट ॾियणी पवंदी। करप्शन, मिसकंडक्ट ऐं गैर हाज़िरी ते निकाली ॾिनल मुलाज़िम बहाल न थींदा। सुप्रीम कोर्ट 16,000 बरतरफ़ मुलाज़मनि बाबति केस जो फ़ैसिलो ॿुधाईंदे 1 खां 7 ग्रेड जे मुलाज़मनि खे बहाल करे छॾियो आहे। वधीक तफ़सील ॼाणण लाइ राब्तो कयो आहे इस्लामाबाद में सिटी न्यूज़ जे ब्यूरो चीफ गोहर खांगरे सां। गोहर, अपडेट कजो 16,000 बरतरफ़ जेके मुलाज़िम बाबति केस जो जेको फ़ैसिलो ॿुधायो वियो आहे 1 खां 7 ग्रेड जे मुलाज़िमनि खे बहाल कयो वियो आहे। हिन बारे सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले बाबति सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान जेके बरतरफ़ कयल मुलाज़िम हुआ उन्हनि खे बहाल करण जो फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे। जॾहिं त इहो पिणु वाज़े कयो आहे त इन दौरान जेके मिसकंडक्ट ऐं करप्शन तौर हटाए विया मुलाज़िम उन फ़ैसिलो उन्हनि ते लागू न थींदो। जॾहिं त अॼु चीफ जस्टिस पाकिस्तान जेका बेंच ठाही हुई उन बेंच जे अक्सरियती जजनि जो फ़ैसिलो कयो आहे त जेके उन्हनि खे बहाल कयो वञे ऐं उन्हनि जेके अपीलूं आहिनि उहे उकलायूं वञूं। ऐं जॾहिं त वकीलनि जो जेको वकीलनि जो इन हवाले सां मौक़िफ़ हुयो त अदलिया मुलाज़िमनि खे इंसाफ़ फराहम करे हिकु तमामु वॾो अज़ीम मिसाल क़ाइमु कयो आहे। जॾहिं त मुलाज़िमनि जो इहो हक़ हो त 16,000 मुलाज़िम जेके बरतरफ़ कया विया उन्हनि खे न सिर्फ़ु नोटिस ॾिनो वियो पर उहो जेको उन्हनि जो वारो जेको फ़ैसिलो महफ़ूज़ कयो वियो उहो बि 2 सालनि खां पोइ ॿुधायो वियो। जॾहिं त इहो जेको अमल आहे ऐं रूल्स जे बि ख़िलाफ़ आहे। जॾहिं त दरख़्वास्त गुज़ारनि जे वकीलनि जो चवणु हो त उन्हनि अदालत आॾो या इस्तदा रखी त मुलाज़िमनि जो हक़ आहे ऐं जेकॾहिं किथे बि को रूल्स जी वायलेशन थी आहे त उहो इदारनि जे तरफ़ां उन्हनि जो जेको मुलाज़िम आहे उहो पंहिंजी ड्यूटी सर अंजाम ॾींदा रहिया ऐं के 10 साल के 15 साल के 20 सालनि ताईं जेको हू ड्यूटी सर अंजाम ॾींदा। हाणे हुनजो राइट थिए थो त हुनजी मुलाज़िमत खे प्रोटेक्ट कयो वञे। सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान में जेको रुजू कयो आहे दरख़्वास्त गुज़ारनि ऐं सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान खे रिलीफ ॾे ऐं जॾहिं फ़ैसिलो ॿुधायो वियो त हुनमें मुलाज़िमनि खे रिलीफ ॾिनो वियो ऐं उन्हनि खे बहाल करण जो हुकुमनामो जारी कयो वियो आहे। जेको वकील अॻवान आहिनि उन्हनि जो चवणु आहे त हू शुक्रिया अदा कनि था हुकूमत जो, अदलिया जो, मीडिया जो ऐं सिविल सोसाइटी जो जिन हुननि जो साथ ॾिनो ऐं हुननि जी जिदोजहद में गॾु रहिया ऐं फाइनली हिननि सभिनी जी महिनत अदलिया हुननि जो फ़ैसिलो ॾिनो आहे। 16,000 खां वधीक मुलाज़िमनि जेके घरनि जा चुल्हा विसामी विया हाणे उहो इहो हिकु सुठो सवाल आहे। हर वॾी महिरबानी। इन हवाले सां तफ़सील ॾिना नाज़रीन। सुप्रीम कोर्ट 16,000 बरतरफ़ मुलाज़िमनि बाबति केस जो फ़ैसिलो ॿुधाईंदे 1 खां 7 ग्रेड जे मुलाज़िमनि खे बहाल करे छॾियो आहे। सुप्रीम कोर्ट जो चवणु आहे त 8 खां मथे ग्रेड जे मुलाज़िमनि खे ॿीहर टेस्ट ॾियणी पवंदी। करप्शन, मिसकंडक्ट ऐं गैर हाज़िरी निकाली ॾिनल मुलाज़िम बहाल न थींदा। तफ़सील ॾेई रहियो गोहर कांगरो।